माता तव्हांखे त ऑलरेडी सब ख़बर आहे। प्रियंका बिना मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे। अलाए मिस चोपड़ा मां मिसिस किदानी थी सघंदी या न, पर मुंहिंजी हिकु ख़्वाहिश आहे त मां हुनजे लाइ हिकु मंदिर ठारायां ऐं मंदिर में प्रियंका जी संगमरमर जी मूर्ति हुजे। जे उहो मूंखे न मिली त मां 24 कलाक हुन जे यादि में लीन रहंदुसि। बस माता, ॿियो कुझु न खपे। खर्च